नाज़रीन, थारोशाह में आज सिंध गरीब नवाब एसोसिएशन पारां गरीब मुस्तहिक ऐं बेवा औरतुनि में ईद राशन कपड़ा ऐं सामान तक़सीम कयो वियो। तंज़ीम जे मरकज़ी सदर अहमद नवाज़ भुरट तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त महांगाई इंतिहाई वधी वई आहे। गरीब माण्हू बचड़नि लाइ ईद जा कपड़ा बि ख़रीद न करे सघिया आहिनि, जंहिं लाइ तंज़ीम तरफ़ां हिकु नंढड़ी कोशिश करे खेनि ईद जी ख़रीदारी लाइ कैश पैसा बि ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त गरीब माण्हुनि खे हुकूमती सतह ते ईद पैकेज ॾिनो वञे थो त जीअं गरीब माण्हू बचड़नि लाइ ईद जी ख़रीदारी करे सघनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।